अपनी बात अपनी मातृभाषा सिंधी में रखना चाहता हूँ। मैं इस सदन की नई लोकसभा में पहली बार सिंधी भाषा में बोल रहा हूँ। माननीय प्रधानमंत्री जी जो मां थोराए तो आया मातृभाषा जे वाधारे लाइ सरकार ॾाढो सुठो कमु करे रही आहे। मां लोकसभा स्पीकर जो बि थोराए तो आहियां जे लोकसभा में डिजिटल कार्रवाई सिंधी भाषा जी जगह ॾिनी आहे। हिन भारत देश में 1 करोड़ खां वधीक सिंधी आबादी आहे। उन्हनि जी कुझु घुर्ज आहिनि। सरकार इन ॻाल्हियुनि ते वीचार करे सिंधी भाषा जे वाधारे लाइ सिंधी NCPL शिक्षा मंत्रालय जे माध्यम सां ॾाढो सुठो कमु हले रहे थो ऐं शिक्षा मंत्रालय NCPL खे हिन लाइ वाधारियूं। पर दुनिया जी जेकी बि सभ्यताऊं आहिनि उनमें हिकु पुरानी सभ्यता आहे सिंधी। मोहनजोदड़ो ऐं सिंधु घाटी जी सभ्यता 4,500 साल पुरानी इहा सभ्यता आहे। मुंहिंजी संस्कृति मंत्री खां इहा मांग आहे घुर आहे त सिंधी कला ऐं संस्कृति जे वाधारे लाइ सरकार कुझु वीचार करे। ॿी घुर्ज आहे त 26 जनवरी ते केंद्र ऐं राज्य सरकार जी झांकियूं निकिरनि थी पयूं। मुंहिंजी इहा विनती आहे त हिन जलसे में सिंधी सभ्यता ऐं संस्कृति जी झलक बि नज़र अचणी खपे। टी घुर आहे सिंधी भाषा में TV चैनल हलणो खपे। चौथी घुर आहे मुंहिंजी इहा विनती आहे त सिंधी भाषा में बि लोकसभा जी कार्रवाई हुजे ताकि सिंधी समाज जा माण्हू बि इहा लोकसभा जी कार्रवाई ॿुधी सघनि। आख़िर में तव्हां सभिनि खे अचण वारे भॻवान झूलेलाल जी जन्म ॾींहुं चेटीचंड जूं वाधायूं। 10 अप्रैल सिंधी दिवस जूं बि तव्हांखे लख लख वाधायूं। धन्यवाद। जय झूलेलाल।